खाइण पिया चवनि पंहिंजो पाण कुख में कान आहियूं हिन बेइज़तीअ जे प्यार में मूंखे केॾी न वॾी कुर्बानी ॾियणी पई। मां कीअं का मिठो ॿार बि आहियां मां कंदा थियसि या अल्लाह मुझे रहम कर, या अल्लाह मुझे रहम कर। जो अम्मी दुकान इन मामूली छोड़ी है रत रोज ऐं खे अखियुनि सां दड़पंदो ॾिसां। या अल्लाह मुझे रहम कर, या अल्लाह मूं गुनाहगार से पंहिंजो करम कर, मुझे बाझ कर जमाने कर, मुझे करम कर। चाचा जहांगीर चने सर साहब तोड़ो न तो लगे वल्लाह लम बाबा मां नथो भायां त इन में चने सर जो हथ चने सर जोशीलो मुड़ुस आहे जंहिंसां वेहणो हूंदुसि साम्हूं थी वेहंदुसि। हाँ यह तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। या रब ॿ लाल त तोखे फर्क अमुन ॾेज अमान अमुन ॾेज केरा बा हलियो आ क्या जहांगीर बेहोशी हालत में कब्रिस्तान में पियो वॾे आज़ार सां वठी आयो मां। चङो बा तूं हल मां हलंदो। महिरबानी। चङो चाचा जहांगीर मां हलां। चङो बा माशा महिरबानी। सुमार सुमार सुम्हण बि नथा ॾियो यार सुम्हण त ॾियो नशो त कोन कयो थी यार जहांगीर तूं तूं हिते कीअं जहांगीर राति आयो असां शहर मां तो मथे खे चकर अची वियो कब्रिस्तान में किरी पियसि बेहोश थी। असां त ॿुधो हो त तूं सखर हलियो वएं। न चया जहांगीर आउं सखर कोन वियोसि आउं त कराची वियोसि नौकिरी तलाश में पैसा खुटी पिया न वरी वापसि अची वियुसि हाणे वरी ॿ टे ॾोकड़ हथु करे वरी वापसि कराची वेंदुसि। जहांगीर वाह जो शहर आहे कराची बाबा हेॾियूं वॾियूं गाॾियूं हेॾियूं वॾियूं बाबा बिल्डिंगूं मुंहिंजो त वात बाबा फाटी वियो हाणे आहे न आउं हिते कोन रहंदो हिते को तुंहिंजो ओही को वाही न ॾोकड़ कंगा छॾाईंदे। ए चाचा जहांगीर न पुछ अहिड़ी धुर हथ कई थमे जो बाबा हिकिड़ो अखर ॻाल्हाया न बसि खीसा पुर नोटनि सां। अरे लॿाड़ छॾ पंहिंजी नौकिरी ते चढ़ नशो बसि मां कुझु कोन वणिणो अथई। चाचा जहांगीर तूं बि कमाल थो करे जहांगीर मूंखे हाणे 10 रुपया हिकिड़ा ॾे सॼी राति थी सटे विधो आहे बुख बि लॻी अथमि वञी होटल तां मानी खाओ। मूं वटि पैसो कोन थी लस्सी पीअणी थी त प्यारी चया जहांगीर हाणे बुख ते लस्सी कीअं पीअंदुसि 10 रुपया ॾे न हिकिड़ा त पोइ बाज़ारि वञ। बाज़ारि त वञा पर उते पुछा ॻा छा थियमि त पोइ शहर वेंदे बाज़ारि वेंदे छाजी पुछ पुछ थींदी। अरे नशो घटि कर इन अफ़ाले त तुंहिंजी नौकिरी वई पोइ ॾोह वीचारे चने सर चया जहांगीर हिन निभागे चने सर मुंहिंजो नालो न खण मुंहिंजो वस पुॼे न त हींअर ई वञी गोली हणांसि। जहांगीर तूं सच थो चईं शहर वेंदुसि पुछा ॻा छा कान थींदी भला ॾे ख़बर चने सर जो दिमाग़ ठिकाणे ते आयो या न। अड़े उहो वीचारो त जेल में पियो आहे। हाँ ये तो जेका ॻाल्हि ॿुधमि सची निकिती न चाचा इनखे चवंदा थी आह ग़रीबा कहर खुदाई ॾिठी कीअं वीचारी ख़ुशबूअ खे ज़हर ॾेई मारे छॾियईं। हा ख़ुशबूअ खे ज़हर ॾेई कोन मारे छॾियईं ऐं आहे न तव्हां वयुसि थिए न मूंखे माण्हुनि ॿुधायो चने सर ख़ुशबूअ खे ज़हर ॾेई मारे छॾियो। जहांगीर हाणे ॾिठी न इहो ज़ालिम निकितो न हाणे माण्हू छा था चवनि कार मुहा मरदूद ज़ालिम ॿिनि जीवन जी हचा पंहिंजे सिर ते खई अचे जंहिं ख़ातिर खीर में तो ज़ोर विधो तंहिंखे रब वठी वरितो राह वेंदे सिकी लधो अमीराड़े जो पुटु ऐं जे मौजी मुंबल सदके थी विया। हे तो छा पियो चई
सदी मुमले नरड़ो का मरिया तो भाई तू खुदा जो हिसाब थींदो ई कोन अरे मूंखे ॿुधाए हिन वीचारे तोखे कहिड़ो बि कसूर ॾिनो तुंहिंजो पुटु खीर में ज़हर मिलायो खुदा इन नापाक ज़ुबान खां खुदा जो नालो हाणे मैं हली सची कंदी मुझे ताले ते ये लोग शादी का मार मुझे बजा उठे मुझे बजा मार सॉरी मैं तो समझा मुझे चल उठे सरकार रानी साहिबा जिन आहिनि अंदर मोकिलिस जी सरकार सब्र खां सवाइ ॿियो करे बि छा थो सघिजे जेका धणी जी रज़ा मुझे अंदर ॿरी रहियो आहे धणी कार साज़ आहे तो ते पंहिंजो नाम कंदो तुम तो हसन हन एॾो वॾो हादसो जो थी गुज़रियो आहे सच मूंखे त अञा ताईं पंहिंजो अखियुनि ते वेसाई नथो अचे इश्क में तने छा छा थिए थो ॾिस मूं पंहिंजो सिकिल थो ॿार विञायो अॼु तोखे सोन बनी कुंवार मिली वई पंहिंजा पंहिंजा नसीब हूंदा आहिनि पंहिंजा पंहिंजा नसीब हूंदा तूं छा पई चई तुंहिंजो मतिलबु छा आहे जिन सिर वीचारे खे त ख़बर ई कान्हे का तो जेसुनी बाहि जे पुठियां चलियो थियो ऐं खून कयईं उहा त तुंहिंजी दीवानी निकिती छा पई चई मां सच पई चवां तॾहिं त हुन मुठी कॾहिं प्यार ई कोन ॾिनसि चओ मां ग़लति पई चवां ॿुधाए पई मां ग़लति पई चवां कॾहिं बि हुनखे पंहिंजो घोट करे न तस्लीम कयो ऐं न कॾहिं हुन खां को तोहफ़ो वरितई मां नथो चाहियां त तोखे दुख में वधीक दुख ॾियां सुठो इहो ई आहे त तूं वापसि मोटी वञ दुख में दुख दुख त पंहिंजे प्यार खां पालो करे हिनखे ॿियो वधीक कहिड़ो दुख ॾींदे पंहिंजनि हवासनि में न आहे वाह उल्टो जोर कोटवाल खे ॾाढे मूं तोसां अहिड़ो पेर भरियो तोखे त मुंहिंजो शुक्रियो अदा करणु घुरिजे ख़बर अथई जॾहिं सर जे मन में ख़ुशबूअ लाइ नफ़रत जो बीज कंहिं छटियो मां हुयसि मां जॾहिं सर जे मन में ख़ुशबूअ जे लाइ नफ़रत जो बीज छटियो जे मां जॾहिं सर जे मन में ख़ुशबूअ लाइ नफ़रत जो बीज न छटिया हा त तूं बि पंहिंजी मुराद न माणी राणी शर्मे छो तू जो
तोखे भाणे ने नालो न वणे तू साण से नफरत तो करे जेतोणे तुंहिंजो असां ॿिन्ही जे विच में कुछ भी न वञे जेतोणे तुंहिंजो असां जे विच में कुछ भी न वञे पर जे ॿुधणु चाहीं थी त ॿुध हा आउं खुशबू सां प्यार करियां थो आउं खुशबू सां सच्चो ऐं हक़ीक़ी प्यार नेठ बाजी न हाणे तो लाइ को कम ॾुखियो न आहे चनी सभु कैद में आहे हाणे त तुंहिंजी हर वाट जेकी आहे खुलियल आहे हाणे त चङी तरह सां खुशबू खे हासिल करे सघे थो हा चङी तरह सां खुशबू खे हासिल करे सघे थो तू भुली रानी भुली तो खुशबू काल भी चने सरजी हुई अज भी चने सरजी आए सुभाणे भी चने सरजी आए छा हाँ हाँ रानी हाँ तू पंहिंजे मन पे थी करे तोखे इहा ॻाल्हि समझ में कान ईंदी सुठो इहो ई आहे त हली वञ अच्छा भाई अच्छी बात मुझे तो कहाँ ॻाल्हि समझ में हा ॿी ॻाल्हि इहो त तूं बि ॼाणी थी त चने सां बेॾोही आहे वो अहिड़ो बुॾो कमु करे ई नथो सघे मां कुछ भी नथी करे सघां अभी को मां चने सर जे लाइ हाणे कुछ भी नथी करे सघां राणी खुशबू जो भी इहो ख्याल आहे त चने सर बेॾोही आहे जे चने सर ते ॾोह साबित थी पियो त पोइ खुशबू हमेशा चने सर जी रहंदी इन हालत में चने सर जे लाइ खुशबू जो प्यार वधीक ॿियो थी पवंदो तूं साण विया न कंदे धणी जोड़ी अहिड़ी जोड़ी आहे जो असां ॿिन्ही जी शादी जो सुठो ई न बीठो तूं सच में दिल मूंखे तोसां कूड़ ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे तूं खुशबू जो प्यार खे हमेशा पंहिंजे दिलि मां ॿाहिरि कढी छॾियो मुझे माफ कर दे वो तो गलत पे समझो माने महसूस थी करिया तो के साथ चने संग दिन हूंदो वो तो खेस फांसी चढ़ण जे लाइ जोर भरियो छा थी करे सघां वो तो पंहिंजे पाण खे न बचाए सघियो न पर तूं तुंहिंजी वॾी भेण हुई हू तुंहिंजो नंढो भाउ तोखे कोशिश करणु घुरिजे हा केॾी न पत्थर दिल औरत आहीं तूं बस मूंखे भेणा न ॾे तोखे ख़बर न आहे चने सर जे मलाइकनि खे ख़बर न आहे तू छापाई में पी तू हाँ जॾहिं खां तो मुझे प्यार के पाण खां झटकारियो आहे तॾहिं खां मां दुनिया में थी आहियां पंहिंजो औलाद जी चिताई त मूंखे छेड़े मारे छॾियो आहे
हाँ मैं मां जब तुझे तरह से आदि न्याजी में तो क्या करें मुझे माफ कर मुझे बाज कर अमीर न तो मां मरी भी नहीं दे मां ने पूरन में सड़ी भी नहीं दे मां मरी भी नहीं दे मुझे बतायो मैं मुझे माफ कर मुझे बताओ माफ कर अमीर I am sorry, Rani. I am very sorry. क्यों नामुमकिन है? नामुमकिन। सुबेदार साहब असुल कातल ही थो जै खीर में ज़हर मिलायो चनेसर साहब बेड़ो ही थो हाणे ही आवाज हवाले आहे पंहिंजी कानूनी कार्रवाई कयो। अरे गोर पट तू मिस्कीन ॿारनि खे ज़हर ॾेई मारियो तोखे शर्म कोन आयो? अरे विझोसि ला कम में मुंहिंजी मासूम न्याणी जो कातिल ही अथव मासूम अरबाब जो कातिल ही अथव। राजा जहांगीर तव्हांजी महिरबानी जो तव्हां असुल मुल्ज़िम पाण वठी आयो महिरबानी महिरबानी। खुदा जी कमाल रानी तोखे का खबर पई? केड़ी खबर? सूमार गिरफ्तार थी जाए हिन वक्त पुलिस की लॉकअप में आहे। कीअं थियो? पंहिंजे घोट जी बाज़ार मां इहा ॻाल्हि ॿुधी आयो आहे त सूमार जहांगीर जे घर वञी ॾिसण लॻो जंहिं ते जहांगीर खे शक पइजी वियो त पक खीर में ज़हर सूमार मिलायो आहे। पर हुनखे इहो शक पियो कीअं? इहो ईअं जो सूमार खे पक हुई त खुशबू मरी चुकी हूंदी इन करे जो हू त ज़हर मिलाइण शर्त शहर छॾे वञी कराची निकितो हो। पैसा खुटस त मोटी आयो। जहांगीर हिकदमि झले खणी पुलिस जे हवाले कयो अथसि। हिन वक्त हू हवालात में बंदि आहे। चङो न थियो। हाणे छा कंदो रानी? सूमार जेकॾहिं सच बाक़ी विधो त पोइ असीं छा चवंदासीं? इहो चइबो त असां हुन शख़्स सां सिर्फ़ु हिकु भेरो मिलिया आहियूं। मूंखे त डपु थो थिए। तूं डपु न कर। तूं ईअं कर जो तूं हाणे बसि कराची वापसि हली वञ। पुठियां किसे खे मां पाणे मुंहुं ॾींदसि। ठीकु आहे? ठीकु आहे मां वञी थी पैकिंग कयां। ठीकु आहे। छा थी वञे? कंहिंजो ख़त आहे? बाबा खुशबू जो ख़त आयो आहे। हाँ छा लिखियो अथसि ॿुधाए? बाबा लिखियो अथसि त पुलिस 2 खूननि जे इल्ज़ाम में चनेसर खे गिरफ़्तार कयो आहे। हाँ 2 खूननि जे इल्ज़ाम में पुलिस चनेसर खे गिरफ़्तार कयो आहे। हा बाबा हुन ते इल्ज़ाम आहे त हुन पंहिंजे सॻे भाणे ऐं जहांगीर जे धीअ मूमल खे खीर में ज़हर ॾेई मारायो आहे। इहो चङो कोन थियो। चङो कोन थियो। हा बाबा खुशबू लिखियो आहे त हिकिड़े माण्हू ॾोह त क़बूल कयो आहे पर अदालत में केस हलण खां सवाइ चनेसर आज़ादु न थींदो।
जेकर चनेसर वाकई बेॾोही आहे त हू ज़रूरु आज़ादु थी वेंदो। हूअं हुन पंहिंजी दिलि त रंजाई आहे, पर हू जेको मुंहिंजो पीउ आहे न, उहो कंहिंसां बि नाइंसाफ़ी कोन कंदो। पुटु चङो, आउं हाणे वञा थो तयारु थियां। बाबा तयार थी केॾांहुं वेंदे? अॼु पुटु, अॼु आउं वञा थो सेठ याकूब जा वखा पधरा करणु। बाबा तूं अकेलो वञी छा करे? अरे चरी, आउं अकेलो कोन आहियां। सामाने जहिड़ो बहादुर जवान मूंसां आहे। हाणे आउं ख़ामोश कोन कंदुसि पुटु मरियम। आउं पुलिस हथां इन सेठ याकूब खे ज़रूरु गिरफ़्तार कराईंदुसि। सम्झे था? हाणे आउं कोन राणी, तुंहिंजो मक़सदु पूरो कोन थियो। तो जेका तोहमत मुंहिंजे मथां हई हुई न, उहा साबित कोन थी। अदालत मां मुंहिंजा बंद आज़ाद थी चुका आहिनि। हाणे पुलिस तोखे गिरफ़्तार करणु पई अचे। मूं खां रुगो एतिरी मोहलत वरिती आहे जो तोसां कुझु ॻाल्हियूं अकेले में ॻाल्हाइणु था। हाणे मूंखे हिन ॻाल्हि जो अफ़सोस कोन्हे त तो मूंखे कोई तोहमत आई। मूंखे जेकॾहिं दुख आहे न, त रुगो ॿिनि मासूम जाननि जो। मूंखे इहो त ॿुधायो, ख़ुशबू तुंहिंजो छा बिगाड़ियो हो? कहिड़े सबब जे करे तो ख़ुशबू खे ज़हर ॾेई मारणु चाहियो? ॿुधाए राणी, ॿुधाए राणी।
चने सर हिन वक्त जो कुछ थी गुजरियो है हुन जो मुझे तमाम घणो दुख है इन चंद हफ्तन में छावा छा थी पियो हाँ आंटी जेकी कुछ थियो आहे तो ध्यान रखंदो पर मुझे समझ में नथो अचे त रानी जो सब कुछ कयो छो पुट औरत जो जिद तमाम घणो बुरो थींदो आहे हुन यो सब कुछ इंतकाम वठण लाइ कयो इंतकाम कंहिंखां आंटी उन मासूम अरबाब खां मुमल खां मूंखां या खुशबू खां न अमीक खां अमीक खां इंतकाम अमीक खां रानी कहिड़ी ॻाल्हि जो इंतकाम थी वरितो जेकॾहिं पुट तो में हौसलो हुजे त मां ॿुधायां हाँ आंटी प्लीज़ मुझे ॿुधायो अॼु मूंखे ॿुधायो हक़ीक़त छा आहे अॼु मूं में हर ॻाल्हि ॿुधण जो हौसलो आहे त पुट ॿुध अमीक राणी सां प्यार कंदो हो छा राणीअ सां हाँ अमीक राणी सां शादी करण थी चाहे ऐं राणी भी राजी हुई पर हिन विच में राणी लाइ हिकु अमीक खां भी वधीक शाहूकार शख्स जो संग आयो राणी अमीक सां बेवफाई करे हुन शख्स सां शादी करे वरिती पर आंटी समझ में नथो अचे त राणीअ खुशबू खे ज़हर ॾेई छो थी मारणु चाहियो मूंखे अंदाज़ो आहे त हुनखे पक थी वई हुई त खुशबू लाइ अमीक जे दिल में मोहब्बत पैदा थी वई आहे ऐं अमीक राणी सां शादी करण खां भी इनकार करे छॾियो पर आंटी तव्हां इहा ॻाल्हि कीअं था चओ पुट मूंखे सभु कुझु ख़बर आहे तुंहिंजे मङणे खां पहिरें अमीक मूंखे फोन करे घुरायो हो हुन मूंखे इहो चयो त मां खुशबू सां शादी करण थो चाहियां पर जॾहिं हुनखे ख़बर पई त तुंहिंजो मङणो खुशबू सां थी रहियो आहे त अमीक तुंहिंजे रस्ते खां हटी वियो अमीक मुंहिंजे करे रस्ते तां हटी वियो पोइ जॾहिं तूं खुशबू सां मङणो तोड़े छॾियो तॾहिं अमीक मूंखे फोन करे हिते रहण लाइ खुशबू जी इजाज़त घुरी ऐं पोइ हुनजे दिल में लिकल प्यार जागी पियो ऐं इहो ई सबबु हूंदो जो राणी खुशबू खे पंहिंजे रस्ते तां हटाइण ते चाहियो राणी खे न करणु खपंदो आंटी माला आंटी मरियम पुट सामान्य के बारे में हाणे जिद न कजाए पुट बाबा तू पंहिंजे जिद तां नहीं छोड़ंदो
मां शादी कान कंदसि। पुत्र आऊं अॻियां खूब ऊंधे पियो ॾिसां, रोशनी जो को बि कहिड़ो नज़र कोन थो अचे पुत्र। बाबा ऊंधे ऐं रोशनी माण्हू जे पंहिंजे अंदर में हूंदी आहे। हे ॾिस मरियम, हे ॾिस